तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त एसटीपी केनाल इनकलाब तहरीक हलाई केनाल दफ़न थी विया सिंधु दरिया तारो तार वहे पियो। एसटीपी अॻवान अल्ताफ़ जिसकाणी जी 5 वर्सी जे जलसे के ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी जो चवणो त अल्ताफ़ जिसकाणी जी शहादत के 5 साल गुज़री विया पर कातिल जेल में ज़िंदा आहिनि। हुन चयो त हुननि बेटनि जी चौकीदारी कई आहे। सिंध जी वहदत ते का बि सौदेबाज़ी न कंदा। जेकॾहिं 27वीं तरमीम सिंध ख़िलाफ़ हूंदी त उन्हीअ तरमीम खे फाड़े फिटो कंदासीं। अघु कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त एसटीपी केनाल इनकलाब तहरीक हलाई केनाल दफ़न थी विया सिंधु दरिया तारो तार वहे पियो। ॿुधायूं पिया एसटीपी अॻवान अल्ताफ़ जिसकाणी जी 5 वर्सी जे जलसे खे ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी जो चवणो त अल्ताफ़ जिसकाणी जी शहादत के 5 साल गुज़री विया पर कातिल जेल में ज़िंदा आहिनि। एसटीपी सरबराह जो चवणो हो त हुननि बेटनि जी चौकीदारी कई आहे। सिंध जी वहदत ते का बि सौदेबाज़ी न कंदा। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल दर्स खां। ग़ुलाम रसूल दर्स, वधीक छा चवणो आहे एसटीपी सरबराह जो? जी बिल्कुल सरबराह डॉक्टर कादिर मक्सी शहीद अल्ताफ़ जिसकाणी जी 5 वर्सीअ ते जेको ख़िताब कयो आहे जंहिंमें अल्ताफ़ जिसकाणी शहादत खे 5 साल गुज़री विया आहिनि ऐं हिन जो कादिर मक्सी जो चवणो अल्ताफ़ जिसकाणी शहादत खे 5 साल गुज़री विया आहिनि पर कातिल जेके जेल में ज़िंदा आहिनि। हुन चयो त अदालतुनि खां घुर थो करियां त शहीद अल्ताफ़ जिसकाणी कातिलनि खे जेको फौरी तौर ते फाईअ ते लटायो वञे। हुन वधीक जेको चयो त असां जेको केनाल इनकलाब तहरीक हलाई आहे जेका केनाल दफ़न थी वियो आहे ऐं सिंधु दरिया ते तारो तार वहे पियो ऐं सिंधु दरिया असां बचायो आहे। हुन चवनि आइन खे जेको आहे सो बोर्ती कानून ठाहियो वियो आहे। पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको पचाइणो आहे उहो पचे पियो जंहिंजी असीं सख़्तु जेको मुखालफ़त कंदासीं। हुन चवणो आहे त तरमीमूं सिर्फ़ु हिकु शख़्स हुकुमरान जे मुखादम थी रहियूं आहिनि। तारीख़ छा आहे तरक़ी पसंद जी सियासत धरतीअ सां जुड़ियल आहे। असां सिंध जे इंच इंच जी जेका हिफ़ाज़त कई आहे। हुन वधीक चयो असां बेटनि जी चौकीदारी कई हुई ऐं सिंध जी वहदत में का बि जेका सौदेबाज़ी जेका न कंदासीं। एसटीपी जेका एसटीपी जेका ग़ुलाम हारियुनि खे आज़ादी ॾियारी ऐं जागीरदारी निज़ाम जो जेको ख़ात्मो आंदो आहे 27वीं तरमीम जेकॾहिं सिंध ख़िलाफ़ हूंदी त उन तरमीम खे फाड़े ऐं जेको फिटो कंदासीं। हुन वधीक चयो त अदालतूं जेके आहिनि उन्हनि खे यकमाल कयो वियो आहे ऐं अदालतूं जेके आहिनि उहे आज़ादु रहण घुरिजनि। साॻी कोर्ट जा जज हुआ न जंहिं गिरफ़्तार जी भुटो खे फाई बि चाढ़ियो ऐं उहे ई जज हुआ न जंहिं जहाज क़तल बि कयो हो। हुन वधीक मां वाज़े करां थो त असीं आइन में तरमीम आणण वारी पासे आहियूं ऐं बचाइण वारे पासे आहियूं। असां चाहियूं था त आइन में तरमीम थियणु खपे ऐं 4 सूबनि में रहंदड़ 4 क़ौमुनि जा 5 हक़ आहिनि ऐं उनखे हक़ जेके आहिनि उहे ॾिना वञनि। हुन चवंदा सिंध खे आज़ादु बावकार सिंध बणाइणु चाहियूं था। सिंध में चोपी पटके वारे जी हुकुमरान जेका चाहियूं था। हुन वधीक जेको चयो आहे त एनक्लेव वारी। ठीकु आहे, वरी महिरबानी ग़ुलाम रसूल दर्स तफ़सील ॾियण लाइ।